ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क। हाज़िर आहिनि वक़्त जूं ख़बरूं। सिंध जी मौसमियात खाते मूजिब सुभाणे खां सिंध में बरसातुनि जो नयो सिलसिलो शुरू थियण वारो आहे। तॾहिं सिंध में अॼु राति खां मॉनसून जूं हवाऊं दाख़िल थींदियूं। मौसमियात खाते मूजिब हवाऊं 45 खां 50 किलोमीटर जी रफ़्तार सां हली सघनि थियूं। मौसमियात खाते मूजिब थरपारकर, उमरकोट ऐं सांगड़ समेत ॿियनि ज़िलनि में बरसात जो इम्कान आहे, जॾहिं त कराची में बि हल्की बरसात जी अॻकथी कई वई आहे। वज़ारत सिहत कोरोना वैक्सीन जी ख़रीदारी लाइ रक़म एशियाई तरक़ियाती बैंक खां मिलण वारे कर्ज़ जी तहत घुरी आहे। ज़रियनि मुताबिक़ पाकिस्तान ऐं एशियाई तरक़ियाती जे विच में 6 अगस्त ते माहिदे ते सयूं कयूं वयूं हुयूं, जंहिं तहत एडीबी पाकिस्तान खे कोरोना वैक्सीन जी ख़रीदारी लाइ $50 करोड़ कर्ज़ ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी हुई। ज़रियनि मूजिब कोरोना वैक्सीन जे लाइ कर्ज़ जी मंज़ूरी जी समरी इब्तिदाई राब्ता कमेटी खे पिणु मोकिली वई आहे। समरी जे मुताबिक़ पहिरें मरहले में वैक्सीन लाइ $30 करोड़ ख़र्च कया वेंदा। टोकरी वेझो निगर पेर तिरकण सबबि राइस कैनाल में ॿुॾी फोत थी वियो। ॻोठ मिदरा जो रहवासी 15 वरनि जो निगर राबेल जोड़े जो मयूं चारींदे पेर तिरकण सबबि राइस कैनाल में किरी ॿुॾी फोत थी वियो। वाक़े जी इतला ते निगर जा वारिस ऐं मक़ामी तोबुन ॻोल्हा करे निगर जो लाश हथ करे वरितो। मासूम निगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। मेरो खान जी वार कैनाल में पाणी जी मुसलसिल खोट ख़िलाफ़ सड़ी वयल फसल में पुठा उघाड़ा करे दायूं कंदड़ पीरसन ॻोठाणे जी वीडियो वायरल थी वई। वीडियो में ॾिसी सघिजे थो त ॻोठ साबन चना जो रहवासी 60 वरनि जो पीरसन ॻोठाणो अब्दुल नबी चनो सुकल ऐं सड़ियल फसल हथ में खणी दाऊं कंदे नज़र अचे थो। घंवर खान असरार जे तकपीस 15 वारे कैनाल में पाणी जे मुसलसिल खोट आहे। बचनि जी पेट गुज़र जो ज़रियो सारियालो फसल आहे, जेको पाणी न हुजण करे सुकी ऐं सड़ी रहियो आहे। पीरसन जो चवणु आहे त पाणी न मिलियो त पाण साड़े ख़ुदकुशी कंदसि, जंहिं जा ज़िम्मेवार तक जा चूंडियल नुमाइंदा हूंदा। दहर की वेझो भर चूंडे पीर मथां शादीशुदा औरत खे शादी लाइ घरां खणी वञण जो गजगोउ में झरगो थियण जो इंकशाफ थियो आहे, जंहिं में 21 लख रुपया ॾंड ॾिनो वियो। ज़रियनि मूजिब 1 महीनो अॻु भर चूंडे पीर मियां मुश्तबा सिंधु नगर कॉलोनी मां शादीशुदा औरत समीना खोसो खे मुबैना तौर ते शादी करण लाइ घरां खणी वियो, जंहिंखे जंगन मुड़ुस पारां वापसि करायो वियो हो। ज़रियनि मुताबिक़ नारी समीना खे वापसी बाद मुड़ुस अख्तर खोसो घर में रहण खां इनकार कयो, जंहिं बाद नारी जे पीउ जब्बार खोसो जे घर रहण लॻी। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त 1.5 हफ़्तो अॻु पीर ऑफ सोई शरीफ़ जी रिहाइश गाह ते खोसा बिरादरी जी चङे मुड़ुस खावंद बख्श खान खोसो जी सरफंजी में गजगोउ में झरगो थियो। जरगे में घर चूंडी पीर मियां मुश्तबा मथां 21 लख रुपया ॾंड विधो वियो।